सुम्ही पियो त अध रात वठी खोखरा हयई त घरवारी हुनजी परेशान थी त मुड़स मुंहिंजे के छा थियो आहे चई हीअं जो बल्फ ॿारे हथ बि पासीरो थियुसि हे वात वछल पासीरी मान जी अधरंग थियुसि हे सफ़ा बेहोशी जी हालत में हुजो हीअ जो बेहोश उन न्याणी वीचारी छा कयो हीअ गिची में गारो करे चयसि त कमर वारा साईं पहुचो आवाज़ त ॾिनी फ़क़ीर खुदा जो कसम रोए पियो चई त हुनजी घरवारी न्याणी हीअ गिची में गारो करे पई चए त कमर वारा साईं पहुचो हे मुड़ुस मुंहिंजो वञई थो चई त मां रहियूं थी कयां त हीअं दर खुलियो ॾिठुमि त कमर वारा साईं अचे विया निंड कान ही चई नथा गिची में गारो करे मां सजांसी साईं आया फरमायो न्याणी रो न उन फकीर के हीअ हथ मुबारक मुंह ते घुमाए चए खैर कुछ भी न है न्याणी रो न त हो रो त सही थियो त माई थी चए त मूं में कबला चाह पियो फरमायो अम्मा ॿिए हंधि बि वञणो अथमि अल्लाह 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 ॿिए हंधि बि वञणो अथनि त चई सुबुह जो जीअं उथियो न त हुनखे वठी आहे हिंदू डॉक्टर खड़ा आहिनि मेरपुर माथेले में हिकिड़े वाणे डॉक्टर वटि वठी हुयसि ऐं वाणे चेकअप कयुसि हुन चयो हिनखे त कुझु कोन्हे हुननि जे माइटनि चुसि त कुझु न कुझु टेबलेट ॾेसि राति ॿ फिरी वई हुयसि वाच फिरी वियसि त उहो हिंदू पियो चए हिनखे दवा ॾियां हिनखे टेबलेट ॾियां जंहिं जॉन ज़ियारत कराई अथसि हुन कमु ठाहे छॾियो अथसि हिंदू इश्क सनार जा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन।